अॼु स्कूल खां मोटी आयमि ऐं मुंहिंजी अॼु मैच हुई पीटीएस ग्राउंड लारकाना ते ऐं मां अचण ताईं अॼु पंहिंजी यूनिफॉर्म लाहे ऐं जल्दी फ्रेश थियमि। फ्रेश थी हुन खां बाद बाक़ाइदे मां पंहिंजे किट विट पाए ऐं हुन खां बाद पंहिंजो सामान पैक कयमि जंहिंमें बूट वग़ैरह सामान हुयो ऐं पोइ बाद में मां पंहिंजी गाॾी कढियमि। गाॾी कढण खां बाद मां स्टेडियम जी तरफ़ रवानो थियमि छाकाणि मूंखे उतां पंहिंजो सामान खणणो हुयो, पैड वग़ैरह जेके सामान हूंदो आहे क्रिकेट जो। ऐं मां गाॾी हलाइण वक़्तु अकेलो हुयमि, उन वक़्तु मूंखे ॾाढी तकलीफ़ बि थिए वीडियो भरणे करे, इन करे मां अध मां कढी छॾियमि। पोइ बाद में हुन सामान अञा खणी ऐं ग्राउंड ते रवाना थियासीं। हिन ग्राउंड जो नालो आहे पीटीएस ऐं ही मौजूदु आहे लारकाने में ऐं हिन में माशाअल्लाह ॾाढा वण ऐं सावक हुई ऐं हिते असांजी मैच बि शुरू थी वई। आहिस्ते आहिस्ते सभिनी जी बैटिंग अची वई ऐं मुंहिंजी बि अची वई ऐं मां बि पंहिंजी बैटिंग करण वियमि ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां मुंहिंजी सुठी मैच थी ऐं पोइ असांजी फील्डिंग आई ऐं पोइ मां पंहिंजो वीडियो न भरियमि। बाद में असांजी मैच ख़तम थी वई ऐं सामान असां हुन साॻी जॻह ते रखी ऐं बाद में